60,000 जो उन्होंने माफ़ कयो 5 चलो 40,000 मौके ते अदा कया। बाकी माफ़ वारी ॻाल्हि रहियल हुई। सरदार ने चयो बाबा खाते मुताबिक़ हो झले, खाते मुताबिक़ ख़ासि नंबरनि जो हो झले, वाद के कयूं आधी हद सरकारी ज़मीन के, बाक़ी वाद आहे जेको आधी हद। मां चयो ठीकु आहे साईं भली। जो माफ़ रहियल हुई, असां पैसा चौथे महीने 20 तारीख़ ते अदा करणा हुया असांखे। इहो केतिरो असुर थी वियो जो तव्हांजो मामिलो पाण में हले थो इहो? इन खे साईं साल ॾेढ थी वियो। अच्छा हा, साल खां बि मथे थियो कुझु महीना। अच्छा पोइ इन फ़ैसिलो थियो। उन खां पोइ असां उन ॾे बाबा माफ़ कराए चौथे महीने जी मां इहो तपेदार जे घर वियुसि। मां चयो साईं माफ़ कयो, हाणे माफ़ करिणो आहे, वाह ते आधी आहे, मूंखे पैसा चौथे महीने 20 तारीख़ ॾियणा आहिनि। उन चयो तूं अलीसन खे वठी आ, पोइ माफ़ कंदासीं। मां चयो ठीकु आहे साईं। मां वियो आहियां अहमद अली ख़ान वटि। मां साईं अलीसन नथो अचे, माफ़ करायूं, हाणे माफ़ रहियल आहे, चौथे महीने 20 तारीख़ मूंखे पैसा ॾियणा आहिनि, 20 ॾींहं पिया आहिनि मथां। मां चयो माफ़ ज़मीनूं वांदियूं आहिनि, जे माफ़ कयो। उन सरदार चयो साईं मां उनखे घुरींदुमि, तव्हांखे माफ़ करींदुमि। मां चयो ठीकु आहे साईं। उनखे घुरायसि। उन सां गॾु इतबार हुयो जेको फौत थी वियो, शान ख़ान जो भाइटो हुयो वॾेरो, उहो बि हलियो, उन सां गॾु हुयो, असां बि हुयासीं। मां उनखे चयो बाबा माफ़ कर। उन चयो साईं मूंखे सरदार साहिब खे चई मूंखे लाम पूरो कर ॾियो। मां साईं जेका शइ तय थियल आहे, वाद ते आधी आहे, खाते मुताबिक़ उनखे ॼणो आहे, खाते मुताबिक़ मूंखे ॼणो आहे। नंबर में 3 नंबर आहिनि 133, 132, सर्वी नंबर 53, 3 नंबरनि में ख़ासि आहिनि। उनजो माफ़ करिणो आहे, खाते मुताबिक़ उहो झले, खाते मुताबिक़ उहा ॼणा वाद की आधी आहे, जेका शइ फ़ैसिले ते वाद माना जेका सरकारी ज़मीन जी वाद आहे उहा त कयूं आधी आधी आहे। खाते मुताबिक़ माना पंहिंजो हिसो वंड कयूं। हिसो माना हो हिसो झले, खातो पंहिंजो झले, खातो मां पंहिंजो झलां, बाक़ी वाद आहे सरकारी ज़मीन आहे, उनखे कयूं आधी आहे। अली हसन पोइ इन छो नथो करे, छा मसइलो, छा चए थो उहो? उहो उन सही राति जो ज़मीन मापियो आहे। ज़मीन आहे 34 जरेब, अच्छा 14 जरेब 16 वैसे जो खातो अथसि, 19 जरेब 4 वैसा वधी आहे। हाणे उहो कीअं थो ॾिए? 7 लाख ॾियण जे बजाए 60 लाख ॾियणा पवनि था। 3 एकड़ मूंखे भाङा ईंदो, 3 एकड़ मूंखे ईंदो, मूंखे यकीन आहे। इन करे उहो माना भॼी वियो आहे त मूंखे माना साईं लाम पूरो करे। माना हाणे उहा जेका चटी रक़म आहे तव्हां ॾींहं जा पाबंद बि आहियो? पाबंद आहियूं असां, बिल्कुलु पाबंद आहियूं असां। हर जाते जाते मां घुरायोमांसि अहमद अली ख़ान वटि, सरदार वटि, इन न कयो आहे, एग्री न कयो आहे। पोइ आख़िरी सरदार इहा ॻाल्हि कयो त इन माफ़ खे चयो, मां पहिरियां पैसा ॾे। मां चयो ईअं मां न ॾींदोमांसि, मां ग़रीब ज़रूरु आहियां, बाक़ी हिसाब में जेका शइ तय थियल आहे फ़ैसिले मां ॾियण लाइ पाबंद आहे, बिल्कुलु जंहिं वटि हले। एस एच ओ शौकत साहिब वटि मां रखे, मां चयो पैसा मां उते रखण जे लाइ तयारु आहियां। एस एच ओ उस्मान कपूर गढ़ी वारो, उन जो भाउ आहे मोहम्मद सिद्दीक़, अहमद अली ख़ान वटि वठी वियो उनखे। अहमद अली ख़ान हुकुम ॾिनो आहे त तूं वञी इनकारी कर, ज़मीन ॾिसी आहे, पोइ माफ़ करा, पैसा तूं पाण वटि रख। मोहम्मद सिद्दीक़ ॻोठ खां जांच कई आहे, ॾींहुं वियो आहे अलीसन जे पीउ ऐं चाचे सभिनी वटि वियो आहे, चई माफ़ करो, पैसा मां ॾियण जे लाइ तयारु आहियां। पैसा तव्हां मापो, किलो हणी दंग बनूं कढो, पैसा मूंखां खणो। उते नमूने अथसि। पोइ वरी उस्ताद अराई पंजाबी आहे, अराई आहे, इहो पंहिंजो मदरसे जो मालिक आहे, दादली गारी मशहूरु आहे। उते उस्ताद तैयब खे मां चयुमि साईं पैसा असां ॾियण जे लाइ तयारु हूं, पाबंद हूं, भली माफ़ करे। उस्ताद उन खे घुरायो अलीसन खे, अलीसन ॾे फ़ोन कयईं, उन चयो मां शाम जो ईंदुमि। शाम जो आयो, उते हाजी ठारो मौजूदु हुयो, तूं बि हाफ़िज़ साहब बि हुया, उते मौजूदु हुया। उते असां उस्ताद तैयब चयोसि बाबा अब्दुल हमीद जो माफ़ इहो रहियल आहे, पैसा तुंहिंजा रहियल आहिनि, पैसा मां ॾींदुमि, तूं माफ़ कर, दंग बनूं कढ, किला हणो, मां खां पैसो खणो, पैसा मां ॾींदुमि 7 लाख रुपया अब्दुल हमीद जा। माना हाणे अली हसन गबोल जेका आहे माना माफ़ नथो करणु चाहे, नथो करे न माना तव्हां खां जेका तव्हां चटी आहे पैसा नथो वठणु चाहे, माफ़ नथो करे, चई ख़ाली मूंखे पैसा ॾियो। मां चयो ख़ाली पैसा ॾियो, माना माफ़ कयो, माना माफ़ न कयूं। ज़मीन बि मुंहिंजी गैराबाद आहे, उन जी त न आहे न। हू सोशल मीडिया ते चवे थो त मुंहिंजे भाउ ते केस दाख़िल कयो अथनि जो कराची रहे थो। इहे साईं सॼा सरासर कूड़ो आहे। जेके एफआईआर थिया आहिनि हिते, उन्हनि 7:30 बजे सुबुह जो हमलो कयो आहे। सभु इहे पंहिंजे ज़मीन ते हुया, वण बि वढियूं, ॿिए बिरादरी जा वण वढे विया, ऐं असां इहे कुराड़े खे धकणी विया, पंहिंजे ज़मीन ते ॿिजनि ते हुयो, हिन खे धकणी आहे, हुन खे धकणी विया, 3 असांजा ज़ख़्मी आहिनि, धकी हुया। असां एफआईआर हक़ी कराईसीं साईं। असां दादली करी ते बि एहतियाज कयो हो, मीरपुर मातलो DHQ में उते एहतियाज कयो, हे साईं एफआईआर कापी आहे असांखे मिली आहे। जेको पुलिस हुन सां सेट आहे, एफआईआर कई अथसि, राति जो चढ़ियो ई न, उन वटि चढ़ियो ई न, ऐं पुलिस हुन सां सेट आहे, सॼो कुझु पुलिस हुनखे ॿुधाए थो सभु कुझु। ऐं उन खां अलावा उन 133 जो उन केस कयो असांजे मथां, हे साईं कोर्ट जो लिखत मौजूदु आहे 133 जो, जंहिं उन माफ़ जे लाइ चयो हो, कोर्ट साहिबु हुकुम कयो, उन ते उन अमल न कयो, माफ़ ते माना कोर्ट जो हुकुम ते अमल न कयो अथसि, अमल न कयो अथसि। उनजो वरी असां जेको केस ते उन्हनि सही कयो हो, माफ़ जे लाइ असां उनखे चयोसीं भली माफ़ कर, 133 में तूं माफ़ कर, असांजे चढ़े असां ॾियण जे लाइ तयारु हूं, पर उन न कयो। उन वरी असां पिटीशन दायर कईसीं। उन खां पोइ हाज़िरी ते उहो न आयो, उते कोर्ट में हाज़िरी ते न आयो। पोइ ख़बर पियसि त हाणे मां हाज़िरी ते वियो, कोर्ट उते फ़ोन कयो SHO ॾे, उते थाणे ते। पोइ डंडो पियोसि, वरी मुख़्तियार कार खे इहो दरख़्वास्त ॾेई आयो, उते दरख़्वास्त ॾिनई मुख़्तियार कार खे,
अधे खे चवां मुख़्तार कार खे दरख़्वास्त ॾिनई, चई मां माफ़ करण जे लाइ आचार जे ॾींहुं यासीन मल्हण खे हिते वठी आयो। मूंखे ख़बर न कन न जन मां माना तव्हां हिकु उहो पाण वठी आयो, तव्हांखे ख़बर कोन हुई? असांखे कन न अदा जन मां दादली गारी हुयुमि उते मूंखे सावट ॿुधायो, चई यासीन मल्हण आयो आहे, उते ज़मीन ॾिसे पियो माप छा आहे। मां चयो मूंखे त ख़बर ई कान्हे यार माप कीअं आहे। पोइ मां उतां भॻुमि पेट्रोल पंप अनिल वारो कुमार वारो पंप आहे, उते मां तेल विझण मोटरसाइकिल ते मां फिरियुमि त उते तपेदार जी गाॾी अची वई यासीन मल्हण जी। उते मां पुछियोमांसि रस्ते ते, मां चयो साईं तूं आयो आहीं माप छा जी हुई, छा ॻाल्हि हुयो ज़मीन ते? चई मूंखे एलिसन वठी आयो, चई 313 जो लाम जेको आहे इहो पूरो करे। मां चयो लिखत आहे 133 जी, सरदारनि जो फ़ैसिलो आहे 133 132 सर्विस नंबर 53 जो माप आहे, रहियल उन जो आहे। 313 जो को हवालो ई कोन्हे, उन वटि को हवालो आहे त खणी अचे। बाक़ी 133 इहो 133 जो उन जो केस आहे, केस जे हवाले सां मापे त भली माफ़ करे। बाक़ी 313 जो आहे ई कोन। चई मां यार मां माफ़ न कई आहे, मां ईअं ॾिसणु आयो आहियां, मूंखे साईं मुख़्तार कार हुकुम ॾिनो हो, मूंखे चई ॿिए धुरियूं ईंदा। मां चयो मूंखे त का ख़बर ई कोन्हे इन ॻाल्हि जी, भली अचे माफ़ करे। चई मां ॿई धुरियूं ईंदा वे त पोइ मां माफ़ कंदुमि। मुख़्तार